इतना ठीक ठाणे बन पाइप बने ठीक का डेट चल आराम 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 आते 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 बिल्ली है वो यहाँ लगे ना चुप 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 दोस्तों गुज़िरियल 36 कलाकनि खां ही ॿिलो जेको आहे सो हिन पाइप मंझि बंदि आहे ऐं काफ़ी कोशिशनि खां पोइ जेको आहे सो हिन ज़मीन मंझां जेको आहे सो फर्श मंझां खोटे हिन ॿिले खे जेको आहे सो कढण जी कोशिशि कईसीं ऐं इंशाअल्लाह जेको आहे सो ॿिलो सही सलामत निकिरी ईंदो ऐं पहिरियां ख़बर न पए ॿिलो बंदि किथे आहे जेको जंहिंजा आवाज़ ईंदा हुआ पर इहा मालूम कोन हो त ॿिलो कहिड़ी जॻह ते आहे जेको अॼु सुबुह जो इहा जेका मालूम थियो त ॿिलो हिन पाइप मंझि बंदि आहे उन खां पोइ जेको मुख़्तलिफ़ जायुनि खां जेको खोटे ऐं हिनखे ॿिले खे जेको कढण जी कोशिशि कईसीं इंशाअल्लाह जेको सही सलामत निकिरी ईंदो ज़िंदगी मुबारक हुजे दोस्तों ही उहे ॿिलो आहे जेको 36 कलाकनि खां हिन पाइप मंझि बंदि हो हिनखे जेको आहे माशाअल्लाह सिहतमंद जेको ॿार बरामद कयोसीं ऐं हीअ उहो पाइप आहे जंहिंमें ॿिलो बंदि हो हितां खां हीअ पाइप में ॾिसी सघो था ऐं हितां जेको ॿिलो अंदरि विड़ियो आहे ऐं अंदरि लोटो लॻल आहे ऐं लोटो जेको एतिरो नंढो आहे जो हुन मां कंहिं ॿार जो बि हथु अंदरि कोन थी वियो ऐं काफ़ी जेको आहे सो हेठि जेका असांजी लाइन लॻल आहे उन लिहाज़ खां जेको तमामु घणी जेका हिन ॿिले खे तकलीफ़ सहणी पई पर माशाअल्लाह हीअ जेको सिहतमंद जेको आहे निकिरी आयो आहे ऐं हिनखे नई ज़िंदगी अला बख़्शी आहे काफ़ी एफ सेट आहे दिमाग़ी तवाज़ुन जेको ॿिले जो उहो बि जेको काफ़ी मफ़लूज आहे